नाज़रीन, बिन कासिम जे ॻोठ मोहम्मद हसन पंवर जो प्राइमरी स्कूल हिन जदीद दौर में भी फर्नीचर समेत ॿियनि बुनियादी सहूलियतुनि खां वांझियल आहे। पेश आहे रबनवाज़ मस्तोई जी ही रिपोर्ट। असीं मौजूद आहियूं बिन कासिम जे इलाइक़े मोहम्मद हसन पंवर ॻोठ जे प्राइमरी स्कूल में। इन जदीद दौर में भी हितां जा जेके शागिर्द आहिनि उन हेठि पट ते वेही तालीम हासिल करे रहिया आहिनि। तव्हांखे मां इहो ॿुधाईंदो रहियां त हीउ स्कूल 1979 खां क़ाइमु आहे, पर हुन टाइम ताईं हिन स्कूल में कंहिं बि क़िस्म जी जेको फर्नीचर हुजे, वॉशरूम हुजनि, पाणी जी सहूलियत हुजे, जेके बुनियादी सहूलियतूं स्कूल हुजनि उहे मौजूदु न आहिनि। हिन जो पिणु इहो चवणु आहे त केतिरा दफ़ा असीं जेको आहे हितां जा चूंडियल निमाज़नि वटि, तालीम जे वज़ीर वटि, जेके बि हितां जा करता रहता आहिनि उन वटि एप्लीकेशन पिणु ॾिननि, पर कंहिं बि क़िस्म जो अमल दरामद न थी सघियो। असां सां मौजूदु आहिनि हितां जा जेके ॻोठाणा ऐं जेके उस्ताद मौजूदु आहिनि, उन्हनि खां पुछंदासीं त वधीक हिन जा ॿिया कहिड़ा मसइला आहिनि। हीउ स्कूल 1979 खां क़ाइमु हो ऐं आउं हिन स्कूल में पहुतो आहियां 2010 में। जॾहिं 2010 में पहुतो त सूरत हाल संगीन हुई, ॿारनि जो तइदादु घटि हो। पोइ मुंहिंजे साथियुनि ने असां इहा कोशिशि कई त महीने जे अंदरि 200 खां ॿार मथे थी विया ऐं हींअर अलाह जी महिरबानीअ सां हिन बिल्डिंग में 4 कमरा आहिनि ऐं क्लास असांजा हलंदा 8। अपग्रेड बि स्कूल थियो आहे, जेको मिडल स्कूल जाम कंडो हेठि हसन पंवर करे असां हलायो। ऐं हिते तक़रीबन कमरा टोटल 4 आहिनि। असांजा ऑप्शन जेके आहिनि, सुबुह जे मथे 3 सेक्शन ॿाहिरि खुले आसमान जे हेठि हलनि पिया। 11 साल थी चुका आहिनि, मगर 11 सालनि में अॼु ॾींहं ताईं काई बि हिन स्कूल में जेका तब्दीली न आई आहे। जीअं आहे तीअं ई स्कूल आहे। मां जेका 2011 में आयो हुउमि हिन स्कूल में, त हिते तक़रीबन 17 ॿार हुया, सम्झे। अॼु माशाल्लाह हिन स्कूल में जेके आहिनि 450 खां ॿार मथे आहिनि, मगर हालत इहा आहे कि ॿार हिते जेके ज़मीन ते वीचारा वेहनि। जे हिसाब सां ॻाल्हायो आहे, सही ॻाल्हायो आहे, राइट ॻाल्हायो आहे। असां सां आहे हिकु क़िस्म जी ज़्यादती, छो त हिते कई मिनिस्टर आया, कई अची विज़िट करे, सलमान मुराद, असांजा पंजाब के अख्तर अल्फानी, कई आया विया ॾिसी। हिन स्कूल सां कंहिंखे का दिलचस्पी न आहे। हे बच्चा ग़रीब बच्चा आहिनि ऐं हिननि जो हक़ आहे, हिननि खे पंहिंजे हक़ खां महरूम कयो वियो आहे। हीअ सिंध गवर्नमेंट जी नाहेली आहे। असुल इहो कमु सिंध गवर्नमेंट जो आहे, असांजे मिनिस्टरनि जो आहे। छा राजा रज़ाक वटि फंड न आहे? MP आहे, उनखे फंड त ज़रूरु हूंदो न। अवां इहो फंड ॿी जॻह ते यूज़ करियो पिया, ग़लति यूज़ करियो पिया। जॾहिं हिते यूज़ करियो जिते राइट आहिनि,